नाज़रीन, बडाणी मां अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं त बडाणी में JTI सिटी बडाणी जे सदर मौलाना मज़हर अली भुट्टो जी सदारत हेठ अहम इजलास कोठायो वियो, जंहिंमें बडाणी शहर जे मुख़्तलिफ़ मसइलनि बाबति ॻाल्हि ॿोल कई वई। उन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे बडाणी मां किहरदीन भुट्टो। जी किहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, बडाणी शहर के जामे मस्जिद में JTI सिटी बडाणी के सदर मौलाना मज़हर अली भुट्टो के सदारत हेठ अहम इजलास थी गुजरियो, जैमें एजेंडा हुई ज़िला कश्मीर में वधंदड़ बदअमनी कबायली जहिड़ा मुस्तहिक माण्हुनि जी मदद सोशल मीडिया ते फ़िरके वारियत फैलाइण तोड़े बडाणी शहर के PPHI अस्पतालन में दवाउन की खोट ऐं बख्शियापुर का बडाणी तरफ ईंदड़ लिंक रोड, ड्रेनेज सिस्टम, बडाणी में लगायल स्ट्रीट लाइटुन ऐं बडाणी शहर में वधंदड़ थैलेसीमिया जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला ॿारनि जी ब्लड बैंक, बडाणी शहर के बुनियादी मसइलनि ते गौर विचार किया वियो हो, जंहिंमें JTI सिटी बडाणी के उहदेदारनि तोड़े शहरिन पुण शिरकत कई है। जॾहिं त JTI सिटी बडाणी के सदर मौलाना मज़हर अली भुट्टो चयो त बडाणी शहर में सवे मसला आहिनि जंहिंजे करे अवाम के रिलीफ नथो मिले। इंशाअल्लाह जल्द उन्हनि मसइलनि के हल लाइ तहरीक हलाई वेंदी, जंहिंमें असांखे शहरिन तोड़े इलाइक़े वासियुनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। JTI ग्रुप हमेशा हक़ जो साथ ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह जल्द ऐलान कयो वेंदो। असां पंहिंजे शहर के बुनियादी हक़नि लाइ जल्द खां जल्द रोडनि ते निकिरी आवाज़ बुलंद कंदासीं ऐं आख़िर में उम्मत मुस्लिम लाइ पूर्ण ख़सूसी दुआ घुरी वई आहे। जी वॾी महिरबानी किहरदीन भुट्टो तफ़सील खां आगाह करण लाइ।